अस्सलाम वालेकुम या अली मदद माया मर फ़कीर। असी हिन वक्त सुपर हाईवे ते आहियूं। अॻियां नूरियाबाद आहे। नूरियाबाद खां हिकु रस्तो राइट साइड ते किंजर, जुंगशाही, जमपीर, ठटो ऐं ॿियनि इलाइक़नि ॾे वेंदो आहे। असीं घुमण फिरण सैरो तफ़रीह जे चकरनि में कराची खां निकिता आहियूं ऐं हैदराबाद, जामशोरो, सेवण, दादू वेंदासीं ऐं कुझु ॾींहंनि जी तफ़रीह करे इंशाअल्लाह ताला खेर खेर सां वापसि ईंदासीं। असीं हिन वक़्तु नूरियाबाद जे वेझो वेझो आहियूं। राति जो टाइम आहे, बल्ब ॿरी रहिया आहिनि होटलनि ते टिम जा ऐं गाॾियूं हलनि पियूं, के गाॾियूं अचनि पियूं, के वञनि पियूं। अलाह ताला हर कंहिंखे खेर खेर सां पंहिंजी पंहिंजी माग मंज़िल ते पहुचाईंदो। सो जिते जिते हिन मर फ़क़ीर जो आवाज़ु वञे थो सो दिलि दुआ में यादि कजो। अलाह ताला अव्हांखे, असांखे, सभिनी सिंधवासियुनि खे हर मौसम में, हर हालत में, हर वक़्त में सदा सलामत, सदा सुखियो, सदा आबाद आज़ादु रखे। सो मोकिलणी न आहे, वरी मुक़बिल पोइ मुलाक़ात थींदी। अस्सलाम वालेकुम या अली मदद मर फ़कीर। नूरियाबाद हिकु चिमी जो साल आहे। चिमी सलामत रहे। ठीकु आहे। ख़ुदा हाफ़िज़।